नाज़रीन IBA टेस्ट ॾींदड़ PST ऐं JST जा उम्मीदवार ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ मुसलसल 8 ॾींहंनि खां प्रेस क्लब आॾो सरापा एतिराज़ भरियल आहिनि। वधीक अचो वञ ॻाल्हि ॿोल कयूं हिन जो छा चवणु आहे? महीनो थियो आहे हिते असां बुख हड़ताल कैंप में वेठा आहियूं। हिन महिल ताणी कोई एजुकेशन मिनिस्टर कोई सेक्रेटरी ऑफिस में कोई भी कोन आयो आहे। पुछण वारो केरु मामलो कोन आयो आहे। हिननि जा मुतालबा छा आहिनि, हिन जो नोटिस भी असांजो कोन वरितो वियो आहे। असां तक़रीबन 7-8 महीननि खां पूरे सिंध में असां एहतजाज कया पिया वञनि। अञा ताणी असांजा मुतालबा 33 खां वठी 39 वारा असां आहियूं। ऐं हिन महिल ताणी असांजा मसला हल कोन थिया। जेके मिनिस्टरनि जा पंहिंजा इलाइक़ा आहिनि उन्हनि पंहिंजा क्रिएट एरिया करे उन्हनि खे 33 ते पंहिंजा जेके इलाइक़नि खे 33 ते पास करे उन्हनि खे पंहिंजा ऑर्डर ॾिना विया। अधु सिंध खे जेको आहे हिननि पंहिंजी जेको नज़रअंदाज़ कयो आहे। हींअर सीटूं जेके ज़ाहिर थियूं आहिनि पूरी सिंध में 15-20 हज़ार सीटूं पियल आहिनि। पोइ बि असां सां ज़ुल्म हाणे असां पंहिंजो पाण खे हिते साड़ींदासीं। ॿियो को असांजो दग न आहे रहियो। हाणे बसि इहा आख़िरी फाइनल असां माना वार्निंग पिया ॾियूं। हीअ रेड ज़ोन में वेंदासीं, उते पेट्रोल में साड़े पंहिंजा ख़तमु करे हितां लाश खणाए पंहिंजे ॻोठु वेंदासीं। तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि असां मुसलसल जेको आहे सो एहतजाज ते आहियूं। पर हिनमहिल ताईं जेको आहे सो सिंध हुकूमत जो को बि नुमाइंदो असां सां ॻाल्हि ॿोल लाइ तयारु न आहे। असां 2 चकर रेड ज़ोन बि क्रॉस कयो आहे। रेड ज़ोन में असांजो 2 चकर गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। गिरफ़्तारियूं खां पोइ इहो टोपी ड्रामो त बाबा FIR कंदासीं, हीअ कंदासीं। बाबा असांजी कहिड़ी FIR तव्हां कंदो? असां जेको फ्यूचर जा उस्ताद आहियूं, जेका पॉलिसी तव्हां ठाही आहे या 33 वारी तव्हां ठाही आहे, 33 ते पास तव्हां ई कयो आहे। साबित था करनि त असां सिंधी क़ौम ॾंदड़ी क़ौम आहियूं। ऐं 15 सालनि खां वठी जेके हिननि एजुकेशन डिपार्टमेंट में पंहिंजा कमाइण जा खाता हलाया आहिनि। 2007 खां 2021 ताईं जेके बि जाली भर्तियूं आहिनि PST GST में कयूं आहिनि, इहे हिन टाइम सिंध हुकूमत वारा सम्झनि था त इहे उथी हलिया वेंदा। सही असां हितां कोन वेंदासीं। असां मरणो आहे जीअणो आहे हिते ई आहे। जेसिताईं PST GST ऑर्डर असांखे न मिलंदा 19 तारीख़ उमेदु आहे असांखे साईं सरदार शाह तरफ़ां। नाज़रीन तव्हां हिननि ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणो आहे त 1 सिंध 1 पॉलिसी तहत असांखे 33 ते पास करे असां बेचैनी ख़तमु कई। कैमरामैन मंसूर सां गॾु अली रज़ा शेख KTN न्यूज़ कराची।